नए माली साल जी 14,500 अरब रुपयनि जी बजट अॼु क़ौमी असेंबली में पेश कई वेंदी। नाणे वारो वज़ीर इसहाक डार बजट तजवीज़ूं क़ौमी असेंबली जे ऐवान में पेश कंदो। ईंदड़ माली साल जी बजट में टैक्स रेवेन्यू जो 80% कर्ज़नि ऐं व्याज जी अदायगियुनि में वेंदो, जॾहिं त बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम लाइ 430 अरब रुपया, दिफ़ा लाइ 1800 अरब रुपया मुख़्तस करण जो इम्कान आहे। ईंदड़ साल जी मजमूई तरक़ियाती बजट 2500 अरब रुपया हूंदी, जेका हलंदड़ माली साल जी भेट में 4% वधीक आहे। सूबाई तरक़ियाती बजट जो काथो 1350 अरब रुपया आहे। सिंध जी तरक़ियाती बजट 40% वधाए 617 अरब रुपया करण जी तजवीज़ ॾिनी वई आहे, जॾहिं त पंजाब ऐं ख़ैबर पख्तूनख्वा जी अबूरी बजट 4 महीननि जी मुक़रर कई वेंदी। पंजाब जी तरक़ियाती बजट 426 अरब रुपया ऐं ख़ैबर पख्तूनख्वा जी 268 अरब रुपया तजवीज़ कई वई आहे। बलोचिस्तान जी तरक़ियाती बजट 248 अरब रुपया हूंदी, जेका हलंदड़ साल जी भेट में 65% वधीक आहे।